अरे आचार्य वालेकुम सलाम वालेकुम सलाम खैर तबे सैया जोड़ मस्त जो खैरा अल्लाह जा सानन तू बुधाए खुशी चाक चंगो बोलो सब खैर तव्हांजी दुआ लगी पिया खुश जो बदरा सही तव्हां पंध छो कयो तव्हां न्यापो करियो तॾहिं बि आऊं ठकाजी करिया हरूभरो तकलीफ़ कई बाबा साईं तोखे मूं चयो न त आचार्य पंहिंजो ई माण्हू आहे। हा कमदार बिल्कुल इहा त मूंखे बि ख़बर आहे त आचार्य वारा अबन ॾाॾनि खां वठी असांजा ई माण्हू रहिया आहिनि। बाबा आचार्य हाणे ख़बर त सभु अथई इलेक्शन में बीठो आहियां बस मुंहिंजी भारत अथो बदरा सही तव्हां इलेक्शन में बीठा आहियो तव्हां को फिक्र ई न करियो हमेशह सी तुंहिंजा ई माण्हू आहियूं तोखे ई वोट ॾींदा आहियूं। हिकिड़ो अर्ज़ु आहे मुंहिंजो ॿुधाए ख़बर अथई त अॻे जेका बरसाति हींअर पए हफ़्तो खनि अॻियां जी तूं वोटनि जो परेशानी न कजे वोट असीं तुंहिंजे लाइ हुकुम खपे तुंहिंजो अॻे बि ॾींदा आहियूं वरी हींअर बि ॾींदासीं। बिल्कुल बाबा इहा ख़बर अथई बचड़ियल माण्हू या गॾा गाॾी ते काठियूं कंदो या हींअर जेका बरसाति पई उन में का बिज किरी मुंहिंजो गॾा वीचारो मरी वियो। हाणे 2-3 ॾींहं थिया न मुंहिंजो गॾा आहे कोन मुंहिंजी बच्चनि जी रोज़ी आहे हाणे मुंहिंजा बच्चा बुख पिया मरनि ऐं यकीन कर तोॾा पहिरीं आयसि मुंहिंजो बोतार खे चवां त मूंखे उहो गॾा वठी ॾे हाणे इहा तोखां महिरबानी पुॼे त मूंखे गॾा वठी ॾे त आउं गुज़र जहिड़ो थियां बाक़ी तूं फिक्र ई न कर वोट सभु तुंहिंजा आहिनि इहे सॼे ॻोठ जा वोट तोखे आउं कराए ॾींदुसि। मण गॾां जा बाबा मण गॾां जा गॾा खे ॾिठो अथई या मूंखे ॾिठो अथई? साईं मुंहिंजे लाइ तव्हां बोड़ाई आहियो बाक़ी आधी साधी तव्हांजो कारो कुतो आयो न तॾहिं बि आउं चवंदुसि मुंहिंजे लाइ वॾेरो आयो आहे। बस गॾा जो खुदको न कर बस इहा महिरबानी कजो जल्दी थोरो कजो हींअर ई वञी कोशिशि थो करियां गॾा तोखे सुभाणे खे 3 में मिलंदो। महिरबानी मौला ख़ुशि रखे तोखे अलाह करे ख़ुशि हुजे अलाह तुंहिंजी जीत तो चढ़ी वेंदे कोई न कर चढ़ी वेंदे। हा बाबा साईं सलाम वालेकुम आचार्य चंगा भला जोड़ खैर सब सही तैयार तू खुश ही दुआ लगी पिया खैर सब खैरा खुश है जोड़ अल्हम्दुलिल्लाह साईं बस तमारा ये आइसमे वाला मोरे कम जो छा थियो? बाबा आचार्य गॾा वारो कम हा याद अथम वॾी जो कोशिशूं मूं कयूं तुंहिंजे करे जी मूं पंहिंजा माण्हू बि मोकिलिया त बाबा वञो शहर मंझि को रोल सोल गॾा हुजे त काए अचो पर किथां बि गॾा कोन मिलियो पोइ 10 मिलियो हिकिड़े चवण जो ऐं पाण ख़ासि तुंहिंजे करे हली वियुसि उन चवण वटि हिकिड़ो अबरो बीमार गॾा बिल्कुलु मुंहिंजे कमदार जहिड़ो उहो बीठो हो उन जा बि मालिक चयो त बाबा 40,000 रुपया थींदा। 40,000 यकीन कर त 40,000 रुपए जी रक़म ॿुधी मूंखे त ॾंधण पइजी विया कुझु हाणे 10-15,000 में कमु थी वञे हा त सही हो पर बाबा हाणे 40,000 रुपया त रक़म आहे न। वाह वॾेरा साईं वाह चइबो तव्हां वॾेरनि वटि असां ग़रीबनि जी इज़त गॾाहनि खां बि घटि आहे।